नाज़िन ख़बरुनि जो सिलसिलो अॻिते वधाईंदे वाक़े ख़बर ॾियूं त कराची मां गुम थियल ॿ शहरी घर पहुची विया आहिनि। ख़बर वाक़े जी पिया पुलिस शहरी अतीक सरवर ऐं शमशेर जे वापसीअ बाबति रिपोर्ट सिंध हाई कोर्ट में पेश करे छॾी आहे। अदालत पारां शहरियुनि जे बाहिफ़ाज़त घर वापसीअ ते इत्मीनान जो इज़हार कयो वियो। अव्हांखे आम ख़बर खां आगाह कयूं त कराची मां गुम थियल ॿ शहरी घर पहुची विया आहिनि। पुलिस शहरी अतीक सरवर ऐं शमशेर जी वापसी बाबति रिपोर्ट सिंध हाई कोर्ट में पेश करे छॾी आहे। अव्हांखे इहो ॿुधायूं त अदालत पारां शहरियुनि जी बाहिफ़ाज़त घर वापसी ते इत्मीनान जो इज़हार कयो वियो। बाज़ाबी बाबति दरख़्वास्त उकलाई वई आहे। बाज़ियाबीअ बाबति दरख़्वास्त उकलाई वई आहे। ख़बर अव्हांखे ॾियो पिया कराची मां गुम थियल ॿ शहरी घर पहुची विया। पुलिस शहरी अतीक सरवर ऐं शमशेर जे वापसीअ बाबति रिपोर्ट सिंध हाई कोर्ट में पेश करे छॾी। अव्हांखे अपडेट कयूं त अदालत पारां शहरियुनि जी बाहिफ़ाज़त घर पहुचण ते इत्मीनान जो इज़हार कयो वियो आहे। अव्हांखे इहो ॿुधायूं त बाज़ाबी बाबति दरख़्वास्त उकलाई वई आहे। कराची मां गुम थियल ॿ शहरी घर पहुची विया आहिनि। पुलिस शहरी अतीक सरवर ऐं शमशेर जी वापसी बाबति रिपोर्ट सिंध हाई कोर्ट में पेश करे छॾी आहे। अदालत पारां शहरियुनि जे बाहिफ़ाज़त घर वापसीअ ते इत्मीनान जो इज़हार कयो वियो।